तख्त ते विहारी हाणे तूं असांजे लाइ ख्वाबनि जा ताबीर बि ऐं हिन ॻाल्हि खे तूं सम्झी थो ॾुकार वारे मसइले खे ही जेको दौलत खज़ानो आहे माल आहे बैतुल माल इहे सभु तुंहिंजे हवाले तू इन्हनि खे संभाल कीअं हलाईंदे 7 साल हे कीअं हलाईंदे पोयां 7 साल तू मुंहिंजो वज़ीर आहीं हे खज़ाना सभु तुंहिंजे हवाले आहिनि अल्लाह ताला हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वरी मक़ाम अता फरमाए छॾियो कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह अज़ीज़ मिस्र बि गुज़ारे वियो हज़रत बीबी ज़ुलेखा जी उमिरि वञी 91 साल किन लिखियो आहे 40 जी यूसुफ वज़ीर थियो 40 सालनि जी पर लॻी इएं थिए त 100 साल गम सफ़ा ख़तमु करे छॾियो इश्क ॻारे ख़तमु करे छॾियो पोइ जॾहिं अज़ीज़ मिस्र गुज़ारे वियो त बीबी ज़ुलेखा बि शर्म खां त हाणे कहिड़ो त प्राण जॾहिं मूं यूसुफ खे जेल में बंदि करायो वग़ैरह ॾुख तकलीफ़ूं ॻाल्हियूं पाण झंग में हिकिड़ो कखाणू घर ठाहे उते वञी वई रोई दी पई वो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर मां अची बादशाह थियो बादशाह थी उन खां बाद साईं जंहिं घोड़े ते वेंदो न वो घोड़ो हिनकार कंदो हो त 2 मैलनि ते ॿुधजी 2 मैलनि ते माण्हू जागी वेंदा त बादशाह अचे पोइ बीबी ज़ुलेखा वो कखाणू घर कॾहिं हिन रस्ते ते कॾहिं हिन रस्ते ते त मन मूं ते बि कॾहिं नज़र पवे कॾहिं मुंहिंजो महबूब मुंडे बि निहारे जंहिंजी मोहबत में मूं बादशाहियूं सुख वञाया जंहिंजे ग़म फराक में अॼु मुंहिंजा हे हाल थिया बादशाह जी न्याणी हुयासि गुल फुलनि जे बिस्तरनि ते सुम्हण वारी अॼु इश्क मुंहिंजा हे हाल कया फराक मुंहिंजा हे हाल कया कॾहिं मन यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजे हिन कखाणे भुंगे खां बची गुज़रे कॾहिं मुंहिंजे हिन रस्ते खां बची गुज़रे पोइ ॿुधंदी हुई त अॼु फलाणे रस्ते खां यूसुफ गुज़रंदो त पंहिंजी लॾ खणियो वरी उन रस्ते खां अची रखंदी हुई मुंहिंजा प्यारा बुत बि गॾु हूंदो हुउसि हिकिड़ो दफ़ो हज़रत यूसुफ गुज़रियो पर यूसुफ अलैहिस्सलाम हिन जे कखाणे घर ॾे ॾिठो ई कोन को दोस्तो त बीबी ज़ुलेखा खे कावड़ा ई उन बुत खे खणी भोरा भोरा करे छॾी त हे तोखे सॾ कंदे यादू कंदे हिकिड़ी फरियाद बि न ॿुधई यूसुफ मूंखे न ॾेई सघे तुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजा अहिड़ा हाल थी विया हाणे ज़िंदगी जो कहिड़ो भरवसो उन बुत खे हिकिड़े पासे भूरा भूरा करे चयई त अॼु खां पोइ मुंहिंजो बि ख़ुदा उहो आहे जेको यूसुफ नबी जो ख़ुदा चई अल्लाह रब फरमायो लब्बई ज़ुलेखा अॼु जागी आई अवल जागी आ त हे ॾींहुं ई कोन ॾिसे अॼु तो मूंखे सॾु कयो आहे मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो हज़रत बाबा बुल्ले शाह तो फरमाए हिकु गुनाह जे मेरा मां पीउ वेखन कढन मुल्क का ला पर जे लख गुनाह मेरा मालिक वेखे ओ पर्दे पावण वाला न बुत के भनी चई हेडो अरसो थी आ रोई रोई थकी आया तरसी कोंदो अचई फरियाद न बुधई आसे आसे उम्र गुजारी इथे जल्ले खार हज़ारा अजमाली बाग न वेखण देंदा जदू आया वक्त बहारा अल्लाह से हजरत यूसुफ के दिल में ज़ुलेखा जी मोहब्बत दाखिल कई हजरत यूसुफ पंहिंजे ग़ुलाम के चओ वञो ज़ुलेखा के चओ छा खपे जॾहिं यूसुफ जो पैगाम ॿुधई त 40 सालनि वारी 18 सालनि जी थी वई खाली पैगाम ॿुधई 91 साल जी 40 सालनि जी थी वई बीबी ज़ुलेखा हज़रत यूसुफ जे ग़ुलाम खे चयो मूंखे कुझु न खपे यूसुफ खपे जीअं शेर चवंदा मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे
मां त चाहियां थी त सोहणा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां त चाहियां थी त सोहणा तुझे घर अॻियां मुंहिंजो दर हुजे इसके झुकाए यूसुफ अलैहिस्सलाम खे रहम अची फरमायूं अॼु बीबी ज़ुलेखा खे वठी अॼु बंगले ते वठी आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते नज़र पई त वरी नज़र हेॾे होॾे थी अखियां लाला वञ बेवस लॻियां है लॻियां सोना तेरे नाल अखियां लाला वञ बेवस लॻियां इन अखियां दा चुभ है न दारू इन अखियां दा चुभ है न दारू सही पट्टियां बध बध में थकियां पट्टियां बध बध में थकियां लावल बेवस लॻियां हज़रत यूसुफ जे अखियुनि में लुढ़क अची विया फरमाई ज़ुलेखा जेको घुर त ॾियां जी जवानी थी घुरां असल हुस्न थी घुरां तुंहिंजो निकाह थी घुरां तो सां शादी करण थी चाहियां अल्लाह जे नबी हथड़ा खया रब हज़रत बीबी ज़ुलेखा के वो हुस्न बता फरमाए 18 सालन जी छोकरी थी बीठी न्याणी जवानी मोटी आई हुस्न मोटी आयो यकदम खुदा जी बारगाह में सजदे में किरी पई तन मारुल जामियो मर आहन हर फघणा है आहन हर फघणा केड़ा गणा तन मारुल जामियो मर आहन हर फघणा सजदे मां मथो मथे के हज़रत बीबी ज़ुलेखा से यूसुफ अलैहिस्सलाम की शादी थी अल्लाह जो को डेज मिलल हो अगे जेका भी मिलके तो माल ही सब शादी वाली रात गरीब घुरा सबनी के वराए पान हथे खाली जेका अबानी मिलके तो जेका रखल हुई खजान सब खुशी में वराए वराण का बाद हाने से अगे यूसुफ अग में तो ज़ुलेखा पो हाने ज़ुलेखा अग में तो मुसम पुछा यूसुफ पे रोए सद पियो करे ज़ुलेखा अल्लाह जी इबादत का फारग न यूसुफ वजे तो बीबी ज़ुलेखा नफल पई पड़े ज़ुलेखा ही था पान फरमायूं यूसुफ जी पान बिन के मिलायो आ उन जो शुक्र अदा करे छड़ियो मुखे उम्मीद ही कान ही 91 साल उम्र अच्छा वार हा मु पंहिंजी सूरत ही कांते सुना थी अज मुखे रब जवानी दिनी आ अज हुस्न दिनो आ तो जोड़ो घोट दिनो आ तो पेरी उन मालिक जो शुक्र अदा कया उन मालिक जो जिक्र कया अदा पाप खुदा जो नेमतूं दिसी खुदा जो शुक्र अदा कयो अल्लाह जो जिक्र कयो कम से कम 5 वक्त नमाज पढ़ो माँ पी जो अदब कयो पंहिंजे सुफन में इत्तेहाद बद्दी मोहब्बत पैदा कयो जई कौम में बद्दी हुंदी आ उन ते खुदा जो नुकार अजाब इंदो अल्लाह से मुझी जी हाज़िरी कबूल फरमाए वरी पमर वरी अगते हली पैसा गड कन एजाज यो हिजाब भई गड कन त पो वाकियो को वाकियो वरी बेटे बुधाई छो त अन्या घणो कमा अन्या मुलाकातू त अन्या वरी विछोड़ा जेके बाबा जान से त अन्या पो वा मुलाकात बुधण जेड़ी आ से मासु के दिसण जे
हज़रत यूसुफ याकूब जी भी 91 साल उम्र थी विछोड़े के 40 साल पोइ जॾहिं पीउ ऐं पुट जी मुलाक़ात थी त उहा मलाइका जे पाण पिया मूवियूं भरींदा आहियूं इहे मूवियूं भरी छा त उहा मुलाक़ात हुई छा भाइर आया हा बहरहाल जेको रब मूंखां चवरायो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयुमि अल्लाह साईं तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं पंवर बिरादरी खे आबाद ऐं शाद रखे हाणे मुझे में वेठा हुजनि नगर अञा आहे न कसीदो बुर्दो पढ़ो मौला सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल मौला सल्ले व सल्लिम या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही या अकरमल खल्के माली मन अलूज़ो बिही सिवाका इंदहुलुलिल हादिसिल अमामी मौलाया सल्ल अदा ने पंजी पंजी जान ते वेही रहो तो दुआ घुरो रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुस्लिमीन वल मुस्लिमात या अल्लाह पाक पंज कुरान पाकन जो खत्म हुआ इन प्रोग्राम जो सवाब नगर नियाज़न जो सवाब मूं तुझे नबी पाक हज़रत यूसुफ जो जिक्र कयो बीबी ज़ुलेखा जो जिक्र कयो लख या अल्लाह जिक्र कयो उन में मका मुखा का गलती थी हुजे तो मुखे महबूब सदके माफ़ फरमाए या रब्बुल आलमीन इन जिक्र जो सवाब लख दफ़ा दुरूद शरीफ जो सवाब आ ये सब सवाब गदारे पंहिंजी बारगाह में कबूल कर पो मदीने जे मीर जी बारगाह में कबूल फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जा वालिदैन शरीफन आल पाक अज़वाज मुत्तहरात असहाब सगोरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख़ इज़ाम जमी उलमाए किराम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा अल्लाह साईं पो ही सारो सवाब मुझा करीम रब जई तुझे बाने जे वास्ते मरहूम मोहम्मद खान पंवर रहमतुल्लाह अलैह उनकी घरवारी मरहूमा रहमतुल्लाह ताला अलैहा जे रुवन बार के सवाब अता फरमा या अल्लाह असा जो प्यारो पीरी प्यारो दोस्त असा जो अदा हाफिज रहमतुल्लाह लाशारी रहमतुल्लाह अलैह दादू सा ताल्लुक हो मदरसो पढ़ाईंदो असा जे लाड़ दे ॾाढो ईंदो हो असा सा मोहब्बत कंदो हो ऐ मदीने जा ऐ मुझा रब मदीने जे मीर जे सदके हाफ साहब जी कब्र के जन्नत जो बाग बना संस मदरसो बच्चा बार आबाद शाद फरमा या अल्लाह अदा सरवर पंवर कादरी जी तबियत नासादा उनके शिफाए कामिला दिला जन जन दुआन जे ला चयो जेके दुआऊं खणी आया ऐ अल्लाह सभिनी जो दुआऊं अज हिन पिड़ में कबूल फरमा जन प्रोग्राम करायो आ उन जे रिज़्क़ रोज़ी में बाद बरकत फरमा उनन जी अमर या अल्लाह उन जा चाचा भेनरू भाइर सब आबाद शाद रख यो जेका जेका भी जमात आई आ जिता भी आई आ उन जा वेड़ा वीर वसा उनन जा बचड़ा बार आबाद रख असा जो खात्मो ईमान ते फरमा या अल्लाह कब्र हशर जे अज़ाबन खां बचाए क़यामत जे ॾींहुं लिवाउल हम्द झंडे जी छांव नसीब फरमा अदा एजाज अली पंवर अदा हिजाब अली पंवर मुजाहिदन वॾी उन्हनि मेहनत कई आहे ख़ुदा वंदा उन्हनि खे हिते हुते जो अजर ऐं सवाब इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू